चिलिहार भरिसां ॻोठ झांबड़ेसर जे रहवासियुनि मर्दनि तोड़े औरतुनि मूमल, राणी, लोंग, उमरू, हरचंद ऐं जुमो भील ऐं ॿियनि मिठी खां छाछरो वीदड़ मेन रोड ते एतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं बासरनि ते इल्ज़ाम हणंदे चयो आहे त इलाइक़े जे बासर ठक्कर बिरादरी सां तालुक़ रखंदड़ लधू ठक्कर, छन्नू ठक्कर, बिल्लू सांगू, गोधू ठक्कर, भमरू भील ऐं ॿियनि असांजी माइट्राणे क़दीमी सर्वे ज़मीन ते हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे असांजे पोखियल फसल पिणु कब्ज़े हेठि वठी छॾियो आहे। अहिड़े अमल जी असां इलाइक़े जे नेक मर्दनि खे मुसलसल दाहूं ॾियण ऐं मसइले सां लाॻापियल रेवेन्यू खाते समेत ॿियनि मुख़्तलिफ़ महकमनि खे दरख़्वास्तूं ॾियण बावजूदि को तदारुक थियण बजाए बेहतर बासरनि मछिड़जी बनी कब्ज़े सां गॾु ॿाहिरियां हथियार बंदि घुराए लंघ बंदि करे असांखे हिरासां करे रहिया आहिनि। अंदेशो आहे त कंहिं बि टाइम वॾो नुक़सान थी सघे थो। उन्हनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह समेत रेवेन्यू जे वसवारनि खां मुतालबो कयो त असांजी सर्वे ज़मीन तां कब्ज़ा हटाए इलाइक़े जे बासरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची